औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिता फ़ी फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, तव्हां ऐं असांजी ही महफ़िल जारी आहे। अॼु आऊं अव्हां जी ख़िदमत में हिकु वधीक हुज़ूर आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक़ जो महबूब जो अदब जो वाक़ियो आऊं ॿुधायां थो। मुंहिंजा साईं, ही अदब जा वाक़िया ऐं हक़ीक़तूं ॿुधाइण ऐं ॿुधण जो मक़सदु इहो आहे त तव्हां ऐं असां जूं इहे घड़ियूं जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में गुज़रनि, ॿुधाइण ऐं ॿुधण में गुज़रनि, ऐं शाल इन्हनि घड़ियुनि जे सदक़े अल्लाह ताला तव्हां असांखे हिन दुनिया में हिदायत ॾे ऐं हिदायत जो रस्तो अता करे ऐं आख़िरत में तव्हां असांजी मग़फ़िरत जो बाइस थिया। उनखां सवाइ हिन मिसकीन जो को ॿियो मक़सदु कोन्हे। प्यारा साईं, अॼु अव्हांखे हज़रत अमीरुल मोमिनीन ज़ुन्नूरैन हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हो जे अदब जी हिकिड़ी मुख़्तसिर ॻाल्हि ॿुधायां थो। मुंहिंजा साईं हुदैबिया जे मक़ाम ते जॾहिं हुज़ूर आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे असहाबनि सगोरनि सां रही हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हो खे कुरैश मके ॾांहुं मामिलो तय करण लाइ मोकिलियो त मके जे काफ़िरनि खेनि इजाज़त ॾिनी त हे उस्मान, तव्हांखे इजाज़त आहे त तव्हां काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कयो, मगर पाण याने हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हो इहो चई या मके या काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करण खां इनकार कयो त मा कुंतो ले अफ़ाल हत्ता यतूफ़ बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, याने आऊं हुज़ूर आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवाफ़ करण खां पहिरियां ई तवाफ़ हरगिज़ न कंदुसि। छो त क़ुरान करीम जो बे हुकुम आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही, याने ही आहे आदाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत उस्मान महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाइ काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कनि, जेका हिकु इबादत आहे उहा बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु अदब जे ख़िलाफ़ु सम्झी करण लाइ तयारु न आहिनि। त मुंहिंजा साईं, त तव्हां असांखे बि सोचणु खपे त ॾिसो त तवाफ़ करणु हिकिड़ी बहितरीनु इबादत आहे ऐं जंहिंखे जंहिं वक़्तु मुयसरु थिए उहा इबादत अदा कजे, मगर तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त जॾहिं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हो मुंहिंजे पाक महबूब सां गॾु था अचनि ऐं महबूब जे हुकुम सां उते पहुचनि था ऐं काफ़र उनखे इजाज़त था ॾियनि त बाबा तूं भले तवाफ़ कर, बाक़ी हुननि खे छॾ, त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हो जो ईमान
इहो गवारा नथो करे जो महबूब खां सवाइ महबूब जी ग़ैर मौजूदगी में काबतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ करे। त मुंहिंजा साईं ॾिसो, जॾहिं उन्हनि शख़्सनि उन्हनि शख़्सियतनि महबूब जो एॾो अदब कयो, एॾो लिहाज़ कयो, तॾहिं त उन मक़ाम खे पहुता। अल्लाह साईं खां दुआ आहे त तव्हां ऐं असांखे बि पंहिंजे पाक हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे उन क़दुरु अदब ऐं लिहाज़ ऐं ख़्याल रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।